अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवांजो पंहिंजो बिशारत समूह। दोस्तों, जीअं त आऊं माई टीवी जे चैनल तां अवां सां मुखातिब आहियां। माई टीवी सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत यूट्यूब चैनल आहे जेको फेसबुक ते बि अवां ॾिसो था, जिन में मूं मज़ाया खाका कंदो आहियां ऐं अव्हांखे पसंदि ईंदा आहिनि। ऐं हर प्रोग्राम में आउं पंहिंजे नवनि अदाकारनि सां अव्हां जो तारीफ़ बि कराईंदो आहियां ऐं उन्हनि सां कचहरी बि कंदो आहियां। त अॼु जेको महिमान आहे माई टीवी जो, उहो सिंध जो ख़ूबसूरत कैमरामैन, लाजवाब इंसान, खूबसूरत रागी, खूबसूरत मज़ाया आर्टिस्ट, तमामु बहितरीन परफॉर्मर, ऑलराउंडर, मुंहिंजो बच्चो मुंहिंजी पंहिंजे अबनि जेतिरी इज़त कंदो आहे। मौला हिनखे वॾी ॼमार हुजे। हिकिड़ो फर्मा बरदार बच्चो अॼु मूंसां गॾु आहे। अव्हां जो साम्हूं मां दावत ॾींदुमि सुधीर मीराली खे, त उन सां माई टीवी जे बारे में ॻाल्हाईंदासीं। सुधीर, अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद। बाबा, तुंहिंजी वॾी महिरबानी। थकल आई मुसलसल तव्हां प्रोग्राम ते आहियो, अदी निगत नाज़ सां गॾु आहियो, तव्हांजो जोड़ आहे उन्हनि सां, ऐं एतिरी मसरूफ़ियत जे बावजूदि तव्हां माई टीवी जे प्रोग्राम में आहियो। तव्हांजा लख कुर्ब। तव्हां माई टीवी जे प्लेटफॉर्म ते कीअं था ॾिसो त माई टीवी केतिरो कमु करे थी ऐं सिंधी माण्हुनि खे केतिरो माई टीवीअ सां लॻाव हुअणु घुरिजे, केतिरो हुनखे ॾिसणु ऐं सब्सक्राइब कनि, बेल आइकन जे बटन खे दॿाइनि। माई टीवी हिकिड़ो ॾाढो सुहिणो कमु थी करे मज़ाह जे बुनियादनि ते, इन जे बारे में तव्हांजा तासुरात खपंदा आहिनि। माशाल्लाह बाबा, सभ खां पहिरियां त मां अव्हां जो शुक्रगुज़ार आहियां। हा, जो मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मां अव्हां सां कमु कयां, छो त मां अव्हां जा माई टीवी ते जेको बि थियल कमु आहे, जेके खाका थियल आहिनि, जेके आइटम थियल आहिनि, ॾिठा सभु सुपर डुपर हिट। ऐं उन ॾींहुं मूंसां हिकिड़ो दोस्त वेठो, असां हिकिड़ो इंटरव्यू बि तव्हांजो ॿुधो, जेको लव मैरिज अॼुकल्ह थिए थी पई, पोइ रत जे रिश्तनि खां अलॻि थी जेके छोकिरियूं निकिरनि थियूं, उहो इंटरव्यू असांखे एॾो वणियो जो मूंसां हिकिड़ो ॿियो सीनियर दोस्त वेठो, ॿई असां खिलूं पिया। त मुंहिंजी पंहिंजी ज़ाती ख़्वाहिश बि वाक़ई उजाॻा आहिनि। मूंखे मुसलसल महीनो पूरो असां प्रोग्रामनि में रहियो, वधी निगत ऐं असां, ऐं उहो जीअं चवंदा आहिनि, महबूब चयो पहुच अची पहुता हूं, तनूर हुई वाट पची पहुता हूं, चिकचूर ॾिसी हाल कर गम नए दोस्त तो वटि त बहरहाल बची पहुता हूं। सो अव्हां जो सॾु थियो आहे हिते थियो आहे, जेकर काछे में थर में काथे बि घुरायो असां पहुचूं हा। माई टीवी अलहमदुलिल्लाह हींअर एॾो ज़बरदस्त कमु पई करे। माई टीवी इहो जेको यूट्यूब चैनल आहे, उनजो कमु हींअर आला मयारी कमु आहे। ऐं माशाल्लाह सुठा सुठा आर्टिस्ट, सुठा सुठा डायरेक्टर उते कमु कनि पिया। जीअं अव्हां जो कमु आहे सभिनी खां नुमाया मुनफ़रिद। मूं अव्हां जो कमु ॾिठो, मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मां बि अबे सां कमु कयां, ऐं बिल्कुलु मां अबे जेतिरी इज़त कंदो आहियां। ऐं मुंहिंजो अबू आहे बिशारत समूह साहिबु, ख़ूबसूरत आर्टिस्ट, ऐं उन खां पोइ क्रिएटिव माइंड जेको डायरेक्टर थींदो आहे उहो, ऐं पाण लिखंदो बि ॾाढो सुठो आहे। सो अॼु मुंहिंजी उहा ख़्वाहिश पूरी थी त मां माई टीवी ते कमु पियो कयां, सो बि पंहिंजे अबे जी डायरेक्शन में। इहा मुंहिंजे लाइ वॾी हिकिड़ी ख़ुशनसीबी बि आहे, मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि बि आहे। सुधीर, वॾी महिरबानी। हीअ जेके असां खाका कयूं था, अव्हां ॾिसो था, इन्हनि में असांजे सुधारे जे लाइ कुझु ॿुधायो त असांखे केतिरी बहितरी आणणु खपे इन्हनि में। ॾिसो न, हिकिड़ो हीउ जेको चैनल आहे या अव्हां जेको आर्टिस्ट आहे, उहो अमुन जो सफ़ीर आहे, पैगाम ॾींदड़ आहे। हाणे रुॻो हिकिड़ो कॉमेडी खाको हुजे, कॉमेडी करे हुन मां हथु कढिजो, हुन मां न्यापो को बि न मिलियो, फुज़ूल आहे। पर मूं ॾिठो आहे अव्हां वटां हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज ॾाढो ज़बरदस्त थो वञे पब्लिक वटि। जीअं इहो अॼुकल्ह लव मैरिज थिए थो, घरां छोकिरी निकिरे थी, हिकिड़ी फ़ोन कॉल ते निकिरी थी पए, उनजी थी वञे, ऐं जंहिं 9 महीना पेट में रखियो, ऐं जंहिं उनखे वरी जनमु ॾिनो, वरी उनजो अबो निटणु उस में या सख़्तु सर्दीअ में पोरियो करे उन न्याणीअ खे ताते पाले जॉइन करे, उहा ई न्याणी वञी चवे त मूंखे पीउ मां बि ख़तरो आहे, मां बि ख़तरो आहे, ऐं मुंहिंजे लाइ सभु कुझु हीअ आहे। त उनखे बि तव्हां ॾाढो पॉज़िटिव वे में ॾेखारियो हिन मैसेज खे, त इहो मैसेज लाज़मी हुजणु खपे। ऐं अव्हां जेको बि कमु कयो था न, उन में हिकिड़ो मैसेज लाज़मी आहे, पॉज़िटिव मैसेज अव्हां ॾींदा आहियो। वॾी महिरबानी। मैसेज त ॾियणु घुरिजे असांखे, टहकनि टहकनि में जेको आहे मैसेज ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। असांजे सिंध में हीअ जेके रीतू रस्मूं हलनि थियूं पियूं, कारा कारियूं, मारणु धारणु, हे हो, हे ॾाढो ग़लति अमल आहे। जेकॾहिं न्याणीअ जी का ख़्वाहिश आहे त उहो पंहिंजे वालदेन सां, पंहिंजे अबे अमा सां शेयर करे त मां हिते शादी करणु चाहियां थी, ऐं पीउ माउ जी रज़ा ख़ुशीअ सां उते शादी करे, त इहो बहितरु आहे। सुधीर, तुंहिंजी वॾी महिरबानी। तूं वॾी तकलीफ़ुनि में मूं वटि पहुतो आहीं। मौला साईं तोखे सलामत रखे, आबाद हुजो। दोस्तो, हीउ हुयो मुंहिंजो बच्चो सुधीर मीराली। तमामु सीनियर आर्टिस्ट बि आहे, कैमरामैन बि आहे, सुठो परफॉर्मर बि आहे। इंशाल्लाह हीअ जेके मां अॼु खाका कयां थो, उन्हनि में मूंसां गॾु हूंदो। वॾी महिरबानी तव्हांजी।